दुनिया में बरदड़ तकरार आलमी अमन लाइ ख़तरो आहे। मई में पाक भारत जंग भी ख़तरनाक साबित थे पई सघे। आलमी मुआशी मंज़रनामो तब्दील थी रहियो आहे। नायब वज़ीर अज़म इसहाक़ डार जो इस्लामाबाद में तकरीब के ख़िताब संदसि चौणाई त ॾखण एशिया के ग़ुरबत, नाख़वानगी ऐं कुदरती आफ़तुनि समेत ॿिया चैलेंजिस आॾो आहिनि। मौसमियाती तब्दीली हिन वक़्तु वॾो चैलेंज आहे। इसराइल ग़ज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो। पाकिस्तान तकरार जे हल लाइ ॻाल्हियुनि ऐं सफ़ारतकारी जी हिमायत करे थो। ख़ास माण्हुनि जी क़ौमी ज़िंदगी में शमूलियत असांजी तरजीह आहे। ख़ास माण्हुनि लाइ पहुच, तालीम ऐं सिहत जा क़दम जारी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो ख़ुसूसी माण्हुनि जे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त सभिनी जी गॾियल ज़िम्मेवारी आहे त जिस्मानी, समाजी ऐं रवैयत ते ॿधल रंडकुनि खे ख़तमु करियूं, जेकी ख़ुसूसी माण्हुनि जे बाइख़्तियार ऐं बाइज़्ज़त ज़िंदगी में रंडक बणिजनि थियूं। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हिन साल आलमी ॾींहुं माज़ूर माण्हुनि जे समाज ऐं समाजी तरक़ी में शमूलियत जे सिरे हेठि मल्हायो पियो वञे। मुल्की आइन सभिनी शहरियुनि खे बराबर हक़ ऐं बराबर शिरकत जी ज़मानत ॾिए थो। हुकूमत ख़ासि माण्हुनि जे हक़नि जी अहमियत खां मुकमल तौर ते वाक़िफ़ आहे। पाक फ़ौज जे इंतज़ाम में मीरांशाह में जिरगो मुनक़िद। उत्तर वज़ीरिस्तान जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। जेओसी कमांडिंग मीरांशाह जिरगे में शरीक थियलनि खे भलीकार कयो। जिरगे में इलाइक़े जी मौजूदा सिक्योरिटी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। जिरगे में शरीक अॻवाननि इलाइक़े में जारी तरक़ियाती रिथाउनि ऐं पेश ईंदड़ इंतिज़ामनि ते मसइलनि ते पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। अमन, तरक़ी ऐं बहितर इंतिज़ामी हिकमत अमली लाइ गॾियल सहकार जारी रखण ते इतफ़ाक़। फितनल ख़्वारिज जे ख़ात्मे ताईं सिक्योरिटी फोर्सिस सां मुकमल सहकार जे अज़्म जो वर्जा। उत्तर वज़ीरिस्तान जे नेक मर्दनि ऐं अॻवाननि जो इलाइक़े में जटादार अमन लाइ सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहिनि। अफ़गान तालिबान रजीम सख़्त पाबंदियुनि जी आड़ में इंसानी हक़नि जी पामालियुनि में रुथल। अफ़गान मीडिया मूजिबि बेरोज़गारी ऐं मुआशी ॾुखियाईनि हज़ारे ख़ानदाननि जी ज़िंदगी ॾुखी करे छॾी। अफ़गान नौजवान तालीम छॾण ते मजबूर, घटि पघारुनि ते कमु करे बि बुनियादी ज़रूरतूं पूरियूं न पिया करे सघनि। इक़्तिसादी माहिरनि मूजिबि सियासी माहौल जे फुक़दान ऐं तालिबान जी नाअहली सबबि अफ़गानिस्तान में सीड़पकारी ऐं मुआशी बहाली मुमकिन नाहे। वधंदड़ ग़ुरबत ऐं बेरोज़गारी नौजवाननि में नफ़सियाती दबाव ऐं आबखात जो लाड़ो वधाए रहियो आहे। मलीर जे इलाइक़े बिन कासम टाउन में आटोस पास ठाहींदड़ फैक्ट्री में बाहि। रेस्क्यू तर्जमान ॿिनि फायर ट्रेडर जी मदद सां बाहि विसाइण जी कोशिश जारी आहे। शिकारपुर जे ज़रखेल पुलिस चौकी भरिसां रईस वाह मां पीरसन जो लाश हथ। लाश वाह में तरंदे ॾिसी इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो। पुलिस मूजिबि पीरसन जी सुञाणप न थी सघी। नाले वारे रागी बेदल मसरूर जी घरवारी बीना मसरूर लाडाणू करे वई। बीना मसरूर शायरा, ड्रामा डायरेक्टर ऐं अदाकारा हुई। बीना मसरूर पीटीवी जे केतिरनि ई ड्रामनि में अदाकारी पिणु कई हुई। बीना मसरूर कुझु अरसो बीमार रहण बैदि पसा पूरा कया।
पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद माखीअ खावत मिठड़ी मिठड़ी माखीअ खावत मिठड़ी मिठड़ी मौज लोली ज़िंदाबाद मौज लोली ज़िंदाबाद पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद प्यार अमन ऐं सूंह जी धरती परवर तोखे भारत छो न सवाज बदलियूं धड़कन छो न सवाज बदलियूं धड़कन ढोलियो ढोली ज़िंदाबाद ढोलियो ढोली ज़िंदाबाद 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 पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद ऐं धरती टीवी ऐं सोप मीडिया ग्रुप जे ऐलानियल सिंध जी वहदत ज़िंदाबाद जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियार जे हवाले सां सरगर्मियूं तेज़ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सकाफ़ती तक़रीबूं ऐं रैलियूं धरती धणे जूं सकाफ़ती ईद लाइ तयारियूं जारी नंढा थोड़े वॾा सकाफ़ती रंगनि में रंगिजी विया।